केड़ो केड़ो फर्क आ भाई सिनेमा में और सत्संग में। ध्यान ॾिजो केॾो सौतेलो व्यवहार जमीन आसमान जो। ऐं उन में असांजी भाव दशा पतो थी पए कि जाते भी सिनेमा चालू थींदी आ, सिनेमा चालू थींदी उन खां पहिरियों पहुचंदा आहिनि माण्हू, लाइन लॻाईंदा आहिनि उन जे लाइ, टिकट कटाईंदा आहिनि ऐं शुरू खां वञी सिनेमा ॾिसंदा आहिनि। ऐं ईअं न कि अधु घंटो ॾिसी उथी हली वञनि, आख़िरी ताईं ॾिसंदा आहिनि। ऐं सत्संग में ईंदा जॾहिं बि त चालू थी वञे, अधु थी वञे, 15 मिंट थी वञे, कोई फ़र्क़ु नथो पए। ऐं सिनेमा में आख़िरी ताईं वेहंदा आहिनि, पतो न आहे केरु जियो केरु मरियो, शादी थी कि न थी, हाँ दुश्मन मरियो कि न, क्लाइमेक्स त ॾिसूं, आख़िरीअ में चरम सीमा त ॾिसूं, नतीजो छा थो निकिरे तॾहिं त वेंदासीं। चओ हरे राम। ऐं सत्संग में अध में बि हली वञूं, बाबा कमु हुयो, बाबा सेण आया आहिनि, बाबा हे कमु आहे, बाबा अचां थो पियो, थोड़ो कमु आहे, सत्संग अध में बि हली वञो, काई ॻाल्हि न आहे। और जेके भी सलीमा में वेहंदा चुपचाप, मजाल जो कोई एक अखर गाले तो पासे बाहर तो भाई साहब ये क्या कर रहे हो, खुद भी नहीं देखते, हमको भी नहीं देख रहे हो, हाँ बाहर जाके बात करो। वाह एडी जागृति सिनेमा जे लाइ। और सत्संग में भजन में एकड़ी माई ॻाल्हाए, हाँ तो हल न गुपचुप वारो आयो तो हलूं था न, सत्संग तो रोज था हलन, हले तो हारन वजे तो पियो, हाँ हे ॾिस आयो आहे, हल 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 पोइ हल न वरी अची वेंदीसीं, इन्हनि खे छा आहे, हे त वेड़ा कलाक कलाक सॼो ॾींहुं गोविंद बोलो हरी गोपाल बोलो कंदा रहंदा, विच में बि हली वेंदा। चओ हरे राम। सिनेमा जी टिकट पैसनि सां मिलंदी आहे, और कुछ भी ॾींदा भी कोन, न चांहि पीअण लाइ ॾियनि न पोहा। ऐं प्रभु सतगुरु त असांखे प्रसाद भी ॾींदा आहिनि, जंहिंमें ठाकुर जी कृपा हूंदी आहे, उहो बि बिना पैसे। हाँ तो अगर सिनेमा जेतरी भी असां इज्जत कयूं, सम्मान कयूं, अगर नियम धारण कयूं तो सत्संग जो पक्को लाभ थींदो। बोलो सत्संग भगवान की।